अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। नवाब शमा AK डाहरीअ जी तहरीक इंसाफ़ जे ज़िले अॻुवाणनि इमामुद्दीन कीरो, एडवोकेट अब्दुल समद मल्लाह, मुश्ताक अहमद ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियण लाइ नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सहाफ़ी हक़ सचु लिखनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया था वञनि, उन्हनि खे हीसाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं पोइ उन्हनि खे आख़िर में क़त्लु कयो वञे थो। इन्हनि चयो त जेकॾहिं हक़ सचु लिखण वारनि खे ईअं क़त्लु कयो त पोइ सहाफ़ी दुश्मन धुरियूं भगड़नि वांगुरु ख़ल्क़ ख़ुदा खे तकलीफ़ूं ॾींदियूं रहंदियूं। इन्हनि मुतालबो कयो त शहीद अज़ीज़ मेमून जो क़त्लु केस संदसि वारसनि जे मर्ज़ीअ मुताबिक़ नवाब शाह में मुंतक़िल करे तहक़ीक़ात कराई वञे ऐं नौशरो फ़िरोज़ पुलिस सहाफ़ी जे क़त्ल सां इंसाफ़ न कंदी। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।